बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम या अली मदद हक़ मौजूद। लतीफ़ साईं जे कलाम में जेको सूर आहिनि उन्हनि जो तमामु घणो ज़िक्र आहे ऐं उन में ख़ासि करे ससीअ जे सुर में त रुगो सूर ई सूर आहे। ससीअ जे सुर में बाबा जन सूरनि ते लतीफ़ साईं जो हिकिड़ो ज़िक्र कयो जेको सिराई साहिबु काफ़ी कुझु उन कचहरियूं रिकॉर्ड बि आहिनि उन जूं, उहे शाहिद आहिनि त पाण उन ते तमामु घणो सूरनि ते ॿुधण बि घुरंदा हुआ। छो त सूर बाबा जन पोइ उनखे ॿुधायो त सिराई साहिबु दरअसल तई जो सूरनि जो ज़िक्र पिया कयो से सूर कोन्हनि, उहे सूर कोन्हनि। तव्हांजी तलब जेका आहे सूरनि जे बारे में पुछण जी या उन घणी ओॾे तवजो आहे से इहे सूर कोन्हनि, इहा सम्झ आहे। चऊं बाबा इहो तव्हां सूर जी ॻाल्हि कोन था कयो, दरअसल तई सम्झ जी ॻाल्हि पिया कयो। ऐं पोइ वरी हिकिड़ो तमसील मिसाल ॾेई बाबा जन ॿुधायो त सिराई साहिबु जेॾा सूर ओॾी सम्झ, जेॾा सूर ओॾी सम्झ। इन करे शाह साहिब जे इन सूरनि खे न ॾिसो, शाह साहिब जा सूर कोन अथव, शाह साहिब जी सम्झ अथव। या शाह साहिब जा ज़ाहिर में सूर आहिनि पर जेॾा सूर ओॾी सम्झ। इन पोइ वरी पाण हिकिड़ो तमसील मिसाल ॾिनऊं त बाबा ॾिसो सूरनि जी माप शाह साहिब वटि एॾी गहरी आहे जो उन जो छेह कोन्हे। शाह साहिब जेॾो हेठि गहरो थो वञे एॾो ई मथे थो वञे। ऐं उन में बाबा जन हिकिड़ो सुभान अल्लाह हिकिड़ी सित शाह साईं जी पढ़ी जंहिंखे आउं वरी बि दोहिरायां थो। हिकिड़ो बैत ॾिनो त भाउ शाह साईं इन बैत में सभु कुझु माप ॾिनी आहे, हिकिड़ी माप। सूरनि सांघारो मूंसां कॾहिं तव्हां कोन कयो, सूरनि सांघारो मूंसां कॾहिं तव्हां कोन कयो। आयल ओभारो ॿाहिरि ॿधो ॿोड़ वहियो। यानी हाणे शाह साहिब जो इहो बैत त काफ़ी माण्हुनि ॿुधो आहे पर उनजो डिटेल सम्झ में नथी अचे, छो त शाह साहिब एतिरो गहरो चई छॾियो आहे। ओसिताणी अॼोके ज़माने में इहा शइ आहे कान। सांघारो छा आहे, ओभारो छा आहे, ॿाहिरि ॿधो ॿोड़ छा आहे। त इहा पुराणी ॻाल्हि तमामु आगाती आहे जेका बाबा जन वज़ाहत कई त बाबा ही सूर जेके आहिनि से शाह साहिब तमसील मिसाल ॾिनो आहे। हिकिड़ी शइ शाह साहिब जे मुशाहिदे में आई। उहा शइ मुशाहिदे में कहिड़ी आई, उन अॻे ज़माने में जॾहिं ही नार बैरेज सिस्टम न हो त अॻु में नार सिस्टम हूंदो हो, नारनि जो, जंहिंमें ढगा ॿधबा हुआ, हलट ॿधबो हो ऐं उहो नार वहंदो हो, पाणी निकिरंदो हो, ॿनी सैराब थींदी उहे वाहनि ते। पर उहो हिकु फ़सुल ई हूंदी, उहो फ़सुलु सिर्फ़ु सावणीअ में थींदो। पोइ जेको बि पैदा थिए उन में सम्झो त कती थींदी हुई, चेट कोन हूंदो। ॿ फ़सुल आहिनि असांजा सालियाना, हिकिड़ो चेट ॿियो कती। त कती हूंदी हुई अॻे ज़माने में जंहिंमें जुअर थिए, ॿाझिरी थिए, इहो थिए या गाह थिए, बाक़ी चेट उन में न थींदो उन ज़माने में। त फ़सुल इहो ई हूंदो, कणिक जहिड़ी हूंदी कान हुई उन ज़माने में। त पोइ शाह साहिब वञी नार जे मथां बीठो। शाह साहिब पंहिंजा जेके सूर हुआ उन नार जे मुशाहिदे मां ज़ाहिर कया। त पंहिंजे सूर जेके शाह साहिब में दौर पे विया उन्हनि जो तमसील शाह साहिब खे पंहिंजे नार मां मिलियो उन ज़माने में। त शाह साहिब निहारियो त पाणी कीअं पियो वहे। पाणी दरिया जो अॻु में दरिया खे गस ईअं आज़ादु हूंदा, हीअ ॿधल न हूंदो हो दरिया, केॾी महिल हेॾां पियो वञे केॾी महिल हेॾां पियो वञे। पोइ उन्हनि ते माण्हू नार रखंदा उन वाहनि ते, वाह जे कपर ते, ऐं पंहिंजो फ़सुलु आबाद कंदा। त पोइ उन ज़माने में जॾहिं शाह साहिब उन नारनि जो मुशाहिदो कयो त शाह साहिब पंहिंजा सूर उन नार जे कैफ़ियत में बयानु कया। कीअं बयानु कयईं त नार जेको आहे
पानी जो सिस्टम छा हूंदो उन ज़माने में। पाणीअ में ॿ शयूं हूंदियूं उन ज़माने में, हिकिड़ो ओभारो, ॿियो लहवारो। ठीकु, पाणी जा क़िस्म हूंदा ॿ उन ज़माने में। लहवारो छा हूंदो, दरिया मां पाणी वही हेठि ईंदो, जेॾां लाही हूंदी उनखे चइबो लहवारो। त हिकिड़ो सिस्टम हो लहवारो। ॿियो पाणी जो सिस्टम हो ओभारो। इहो ओभारो कीअं हूंदो, इहो ईअं सम्झो त पाणी दरिया मां लहवारो वियो, एतिरो सावण थियो, एतिरा बरहड़ा थिया, एतिरो पाणी वधियो जो पाणी वरी उबतो दरिया में अचणु लॻो, इनखे चइबो आहे ओभारो। पाणी हिकिड़ो लहवारो, हिकिड़ो पाणी वरी ओभारो चढ़े, माना एतिरो पाणी पोते बि थी वञे जो वरी वापसि दरिया ॾे वञे, मथे चढ़ी अचे। शाह इन ओभारे जा बि मुशाहिदो कया, शाह लहवारे पाणी जा बि मुशाहिदा करे, ऐं शाह साहब टियों वरी उन पाणीअ मां ओभारो लहवारो, टियों हो सांघारो। ये टे शयूं शाह साहब नार मां वरितियूं ऐं पंहिंजी कैफ़ियत उन में बयानु कई। त हाणे थो शाह साहब पंहिंजी कैफ़ियत बयानु करे त जीअं वाह में पाणी लहवारो आ, तीअं मुंह में बि सूर लहवारा आया, लहवारा। ऐं वरी शाह साहब चयो त मुंह में सूर ओभारा बि आया, माना एतिरो जझा थी वई, लहवारनि सूरनि जी एतिरी माप थी वई जो वरी उबतो पाणी वहे, माना इहा माप जी तमामु छे आहे, इन माप जो पाणीअ जे ओभारे अचण जो। ऐं टियों शाह साहब उन मुशाहिदो कयो त उन टाइम में पाणीअ में सांघारो ईंदो, हिकिड़ो पाणी लहवारो, ॿियो पाणी ओभारो, टियों पाणीअ जो सांघारो। टियों पाणी जो सांघारो। त शाह साहब उनखे सांघारे खे इतां खां शुरू कयो, पाणी जे सांघारे खे, पर शाह साहब चयो त मुंह में पाणी कोन वहियो, मुंह में सूर ईअं वया जीअं दरिया जो पाणी वहे लहवारो। हाणे थो शाह साहब चवे त सांघारो छा आहे। अबा सांघारो उनखे चइबो आहे जॾहिं फसल अधु थी वेंदो आहे त पाणी ओचितो दरिया में खुटी वेंदो आहे, वाह हेठि लहंदो। जीअं पाणीअ में मथां खां दरिया में पाणी घटिबो त वाहन में बि घटिजी वेंदो। त ईअं उन ज़माने में उनखे चवंदा हुआ इलाइक़नि में, ॻोठनि में, असांजे सिंध में, त वारो कयो पाणीअ में सांघारो अची वियो, पाणीअ में घटिताई अची वई, पाणीअ खे कह अची वई आहे, पाणीअ में लाथो अची वियो आहे, इन करे जल्दी कयो, हलट राति ॾींहुं हलायो त जीअं पंहिंजो फसल आबाद थिए, न त फसल रहिजी वेंदो, इनखे चइबो सांघारो। त हाणे शाह साहब थो चवे त मुंह में सूरनि में कॾहिं सांघारो पियो ई कोन, कॾहिं घटिताई थी कान, मुंह में सूरनि जो दरियाव एतिरो वहियो आहे जो सांघारो कह त कान ॾिनई, मूंखे सूरनि का साही त कान ॾिनी, पर पाण मुंह में सूरनि ईअं वहणु शुरू कयो जीअं आयल ओभारो ॿाहिरि ॿधो ॿोर वहे। मुंह में कह त कान ॾिनी सूरनि, लहवारा त वया, पर पाणीअ में बेशक सांघारो पियो, पर मुंह में सांघारो कोन पियो आहे। सूरनि मूंखे साहित बि सुख जी कान ॾिनी आहे, मुंह में सूर ईअं वया जीअं सांघारो पियो ई न, उन में कह आई कान, सूरनि कॾहिं मूंखे मोहलत ॾिनी कान। शाह साहब चयो, बाबा सरदार पियो सम्झाए, हज़रत अहमद शाह लकियारी पियो शाह साहब जे इन सिट खे, ॿिनि सिटुनि खे कवर करे, त बा सूरनि सांघारो मूंखे कॾहिं तां कोन पियो, मूंखे कॾहिं बि सूरनि वक़्फ़ो न ॾिनो, कह न ॾिनी, लाहो न ॾिनो। पर शाह साहब थो चए त कह त कान ॾिनऊं, पर रहंदो आयल अमड़, मुंह में इहो ॿाहिरि ॿधो ॿोर वहियो, माना जो उबतो पाणी जो वहियो त पाणी जेको जंहिं कन्ने ते बीठो उन खां डबल मथे चढ़ी आयो।
जंहिं कने ते पाणी वयो पे जॾहिं ओभारो पाणी आयो त उहो पाणी उन खां मथे ॿीणूं चढ़ी वियो त शाह साहब चयो त मूं में सूरन मूंखे त वक़फ़ो कोन ॾिनो पर आयल अमड़ ही ॿाहिरि ॿधा ॿोड़ वया मूं में माना मूंखे ॿोड़े वया हीअं ॿोड़े वया माना ईअं चई बाबा चयो सिराई साहब तुंहिंजो जेको सुवालु आहे न त शाह साहब ये जेके रुगो सूर इहो छा आहे अब्बा ये सूर कोन अथई इहे जेॾा सूर ओॾी सम्झ अथई इहा शाह साहब जी सम्झ एॾी आहे जो शाह साहब में लहवारी त सम्झ वही पे पर शाह साहब में ओभारी सम्झ वही आहे ॿोड़े वही आहे इहो तुंहिंजे सुवाल जो जवाबु इन में इहो ई अथई ऐं तो जेकॾहिं मूंखां पुछियो आहे सिराई साहब त सूरनि जी ख़बर कोन पुछी अथई सम्झ जी ख़बर पुछी अथई इन करे असुल में बाबा जन इहो ख़ासि चवंदा त बाबा असांखे को ॿुधंदो को छो त जॾहिं हुन में सूर खाधा न हूंदई त सम्झ पैदा कान थींदी ऐं सम्झ न हूंदी त पोइ नादान हूंदो माण्हू को बि सम्झी त ॻाल्हि कंदो कोन इन करे असांखे उहो ॿुधंदो असांखे शाह खे बि उहो ॿुधे जंहिंमें सूर ॿोड़े वहनि रुगो वहनि न पर कह बि न ॾियनि उहो असांखे अॼु तो पुछो असांखे अहिड़ो माण्हू खपे थो जेको असांखां उहो पुछे जेको केरु नथो पुछे इहा ख़सूसियत सिराई साहब में हुई जो बाबा जन जो पखी ॿोलींदो हो जेकॾहिं सिराई साहब महफ़िल में हूंदा हुआ इहो यादि रखण जी ॻाल्हि आहे त जॾहिं बि सिराई साहब महफ़िल में हूंदो हो त पखी बाबा जो जेको पखी हू पखी हीउ ॿियो पखी न जेको हुतां खां ॾाए चढ़ी ॾार ते थो ज़ाग करे ज़ारियूं सुभाणे अल्लाह इहो ॾाओ ॾार इहा दिलि ॿुधाईंदा त भाई इहो इल्हाम थो थिए असांखे असां वटि इल्हाम थो अचे ॾाए जीअं लतीफ़ साईं ॿुधायो त ॾाए चढ़ी ॾार ते थो ज़ाग करे ज़ारियूं आणियो ॾे आतण में सनिया उते जा सारियूं माठ करियो मारियूं त कहियो सुणूं हिन कांग जो त इहो सिराई साहब जे ईंदो हो त बाबा जन जो पखी बि ईंदो हो छो त को ॿुधण वारो हुजे न बाबा हा को सम्झण वारो बि हुजे न ॿुधण वारो बि हुजे पर सम्झण वारो बि हुजे सम्झण वारो तॾहिं थींदो जो हुन में सूर वहनि त सम्झ पैदा थिए सूर सेखारीनि था सूर सम्झ ॾियनि था